जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं बेसणी टिक्की दाग वारी रस में, जेका ॾाढी टेस्टी ठहंदी। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। हिकु खणंदासीं बासण, उन में विझंदासीं असां बेसण। हिन में मां 1.5 कोप बेसण खयों आहे। मेजरमेंट कप जो इस्तेमाल करे 1.5 कोप बेसण खयों आहे। उन में विझंदासीं 1 टीस्पून जीरो, 1 बसर बिल्कुलु सनो सनो कटियल, 2 सावा मिर्च, तिखो घटि खपे त 1 साओ मिर्च विझिजो, 1 चमचो ॾाढ़ू खट्टा याने अनारदाना सुकियल, 1 चमचो विझंदासीं, इन सां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। 1 चमचो खसखस, अधु चमचो हैड्र, लूणु स्वाद जे हिसाब सां, और 1/4 कप असां हिन में विझंदासीं तेल, लॻभॻि इहो 5 चमचनि जे क़रीब आहे। थोरो सो साओ मसालो, इनखे असां चङी तरह मिक्स कंदासीं। बसर ऐं साए मसाले जो पाणी निकिरंदो, तेल असां जेको विधो आहे इन में ई असांखे चङी तरह मिक्स करिणो आहे। पहिरियों पाणी न विझंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ असां हिन में थोरो थोरो करे पाणी विझंदासीं। बिल्कुलु चङी तरह मिक्स करण खां पोइ ॾिसो हे इन तरह लॻंदो। मां हिते पाणी बिल्कुलु बि न विधो आहे। हाणे असां हिकु 2 चमचो करे हिन में पाणी विझंदासीं और चङी तरह मिक्स करे सख़्तु अटो ॻोहींदासीं। घटि में घटि पाणी जो इस्तेमालु करिणो आहे। अटो अगरि सख़्तु ॻोहियल हूंदो त असांजी टिकियूं जेके आहिनि बुरकुणियूं ठहंदियूं। ॾिसो इहो अटो तयारु थी वियो आहे। हाणे असां हिनखे 2 हिसनि में विराईंदासीं। हिकु हिसो खणी करे इन मां असांखे ठाहिणो आहे रोल। शेप तव्हां पंहिंजे हिसाब सां चेंज करे सघंदा आहियो, गोल, स्क्वायर या डायमंड। अॼु मां डायमंड शेप ठाहे रही आहियां। लंबो रोल ठाहिण खां पोइ असां हिनखे थोरो सो फ्लैट कंदासीं, सो इन तरह। इन खां पोइ असां हिनखे आॾाईअ में कटींदासीं। आॾाई मतिलबु स्लांट में थोरो। इन ई तरह सभु टिकियूं तयारु कंदासीं असां। और हाणे इनखे कंदासीं असां डीप फ्राई। तेल खे गरम करिणो आहे। जाम न गरम कंदासीं तेल खे, और बिल्कुलु धीरे बाहि ते असां हिनखे तरींदासीं। छाकाणि तेज़ बाहि ते अगरि तरींदासीं त टिकियूं जेके आहिनि ॿाहिरां त तरिजी वेंदियूं पर अंदरि कचियूं कचियूं रहंदियूं। इन करे असां हिनखे बिल्कुलु धीरे बाहि ते तरींदासीं। उन सां इहे टिकियूं जेके आहिनि बुरकुणियूं ठहंदियूं आहिनि जाम। चङी तरह घुमाईंदे ॿिन्ही पासनि खां तरींदासीं। जीअं हिकु करो कलर अचे, नासी कलर यानी ब्राउन कलर। ये असांजी टिकियूं लॻभॻि तरिजी वियूं आहिनि। इनखे असां कढी रखंदासीं। ॾिसो टिकियूं तयारु थी वियूं आहिनि। हाणे टिकियूं तयारु थियण खां पोइ असां ठाहींदासीं इन जी रस। त दाग वारी रस ठाहिणी आहे। उन लाइ खणंदासीं कुकर, उन में विझंदासीं तेल। 2 वॾा चमचा मां हिते तेल विधो आहे, लॻभॻि 1/4 कप जे क़रीब आहे। इन में विझंदासीं जीरो। पोइ विझंदासीं हिन में असां बसर। 3 बसर मां हिते खया आहिनि। बसर खे भुञण जे लाइ थोरो तेल जो इस्तेमालु वधीक कबो आहे। पहिरियों तेज़ बाहि ते भुञंदासीं, उन खां पोइ बाहि खे धीरे करे घटि बाहि ते भुञंदासीं। धीरे धीरे इहो ब्राउन थींदो वेंदो और इनखे असां चङी तरह घुमाईंदा रहंदासीं जीअं इहो हिकु पासे सड़े न और चङी तरह कलर अचे हिकु करो। इन में विझंदासीं हाणे तेज पत्तो, साओ मिर्च, अदरक,
हिते मां कटे विधी आहे, तव्हां चाहियो त कुटे बि विझी सघंदा आहियो। थूम 1 चमचो, इनखे चङी तरह मिक्स करे वरी भुञंदासीं थोरो, छाकाणि त असांखे कलर वधीक डार्क खपे। ॾिसो हिन तरह। हाणे असां हिन में विझंदासीं टमाटो। मां हिते 3 टमाटा खयां आहिनि और सन्हो सन्हो कटे विझंदासीं। इन सां इहो जल्दी सिझंदो आहे और खलुनि जा पीस बि वॾा न रहंदा आहिनि। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन में विझंदासीं लूणु, धाणा, हैड, ॻाढ़ा मिर्च और गरम मसालो। इन्हनि खे मिक्स कंदासीं और धीरे बाहि ते इनखे सिझाईंदासीं जीअं टमाटो सिझे। इन मां जीअं तेल निकिरणु चालू थींदो पोइ इन में असां विझंदासीं पाणी। ॾिसो टमाटो लॻभॻि सिझी वियो आहे, इन मां तेल निकिरण बि चालू थी वियो आहे। हाणे इन में विझंदासीं असां पाणी। त हिते 1 गिलास पाणी विझणो आहे। पाणी विझी करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और 3 खां 4 सीटियूं लॻाईंदासीं जीअं बसर जेको आहे चङी तरह सिझी वञे। कुकर जो ढक्कण बंदि कंदासीं और 3 खां 4 सीटियूं लॻाईंदासीं। सीटियूं लॻाइण सां बसर जेको आहे चङी तरह सिझंदो और जेॾी महिल असां हिनखे मंदीअड़े सां मेटींदासीं त इहो चङी तरह मेटिजी वेंदो। ॾिसो सीटियूं लॻाइण खां पोइ असां हाणे हिनखे थोरो सो मिक्स कंदासीं। पहिरियों ॾिसूं तरो त न लॻियो आहे, न त अचो हाणे हिनखे असां मंदीअड़े सां मेटींदासीं। मंदीअड़ो अगरि तव्हां वटि न हुजे त तव्हां विस्कर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर ब्लेंडर जो इस्तेमालु न करिणो आहे हिन में। सॼो बसर चङी तरह चिथजी वियो आहे। इहा आहे असांजी दाग वारी रस। इन में विझंदासीं असां हाणे पाणी। लॻभॻि 1 खां 1.5 गिलास हिन में पाणी विझणो आहे, छाकाणि त असां हिन में टिकियूं विझंदासीं त टिकियूं जेके आहिनि पाणी एब्ज़ॉर्ब कंदियूं आहिनि। हाणे हिन में टिकियूं विझंदासीं। ऐं गॾु विझंदासीं पटाटो। पटाटो ऑप्शनल आहे। पटाटो विझी इनखे असां चङी तरह घुमाईंदासीं। सो रस छिॾी आहे, पर जीअं असां हिनखे बॉइल कंदासीं त इहा घाटी थी वेंदी। इन में विझंदासीं असां साओ मसालो। 1 दफ़ो मिक्स कंदासीं। इन खां पोइ ढकणु बंदि करे असां हिनखे सीटियूं लॻाईंदासीं। 2 सीटियुनि में लॻभॻि टिकियूं तयारु थी वेंदियूं आहिनि, पर केॾी महिल पटाटो जेको आहे कचो रहिजी वेंदो आहे त असां हिन में 3 सीटी लॻाईंदासीं। मां 2 सीटियूं लॻायूं, पर पटाटो थोरो कचो हो त मां 3 सीटी बि लॻाई हिन में। ॾिसो हीअ असांजी भाॼी तयारु थी वई आहे। बेसणी टिकियूं दाग में ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। इनखे गर्मा गर्म फुल्के सां सर्व कंदासीं असां। 1 दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।